बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साई थूम, साओ पुदीनो, बसर, साओ मिर्च ऐं सावा धाणा, उन सां गॾु थोरो लूणु ऐं अछो जीरो विझी असां ॾंडी कुंडीअ जी मदद सां हिन सॼे मसाले खे कुटींदासूं, या अगरि मशीन आहे त उन जी मदद सां ग्राइंड करे हिकु साई चटणी ठाहींदासूं। पोइ हिन ग्राइंड थियल साई चटणीअ में असां शामिलु कंदासूं लीमे जी रस, त जीअं चटणी कुझु खटी थिए। पोइ साफ़ु थियल मच्छीअ खे असां कट लॻाईंदासूं। हिते मूं पापलेट खयों आहे, पर तव्हां पंहिंजी पसंदि जी मच्छी खणी सघो था। पोइ चङी तरह जीरनि में इहो साओ मसालो विझी ॿिनी तरफ़नि असां हिन मच्छीअ खे साओ मसालो लॻाईंदासूं ऐं मथां विझंदासूं 2 चमचा कुकिंग ऑइल मतिलबु तेल जा। पोइ हीअ मच्छी मां बेक करण लाइ ओवन में रखंदमि। अगरि तव्हां ओवन में नथा रखो त हिन मच्छीअ खे तए ते हल्की बाहि ते तक़रीबन दम खां थोरी वधीक ते 10 खां 15 मिंट तए ते बेक करे सघो था। ओवन में 10 खां 15 मिंट बेक थियण खां पोइ तयारु आहे असांजी मज़ेदार साए मसाले वारी बेक फिश। सर्व करण वक़्तु तव्हां हिन जे मथां चाट मसालो ऐं लीमे जी रस बुरके खाई सघो था। ज़ाइके में तमामु बहितरीनु ऐं लाजवाब ऐं ज़बरदस्त।